सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तो शामिल कयूं था कहाणी मां मुंहिंजो जिंदड़ो जो चौथों ऐं आख़िरी हिस्सो। कोशिश करण सां संजीदा खे समी जो ज़ाती मोबाइल नंबर मिलियो जंहिं ते उन साणसि राब्तो कयो। ॿिए पासे समी मौजूदु हो। समी, मां संजीदा थी ॻाल्हायां। संजीदा, ओ संजीदा। समी हैरान थी वियो। कीअं आहीं संजीदा? संजीदा जे चपनि ते तंज़िया मुर्क अची वई। माज़ीअ में खेसि संजू सॾण वारे समी जी संजीदा सॾण में केॾी न धारियाइप हुई। अलाह जो शुक्र आहे समी, मां बिल्कुलु ठीकु आहियां, हुन चयो। अॼु एतिरनि सालनि खां पोइ कीअं फ़ोन कई अथई? समी पुछो। सोचियो त हुयमि त ज़िंदगीअ में कॾहिं बि तोसां राब्तो न कंदसि, पर माज़ीअ में तुंहिंजे मुंहिंजे विच में जेका कड़ी ॻंढियल हुई उहा मुंहिंजी मजबूरी बणिजी वई आहे। तुंहिंजो मतिलबु छा आहे? कैफ़े? कैफ़े? समी हैरान थी वियो। छा कैफ़ी तोखे मिलियो आहे? मिलियो न आहे, पर ॾस मिलियो आहे ऐं मां तस्दीक करणु चाहियां थी त छा हू सचमुच मुंहिंजो कैफ़े आहे। सो कीअं? तुंहिंजे ऐं हिन जी DNA टेस्ट कराइबी। ओ, समी डिघो साहु खणी खन पल लाइ माठ रहियो। पोइ चयईं, ओके, तूं हुनजो ब्लड सैंपल मूंॾां मोकिल, मां हिते टेस्ट कराए रिपोर्ट तोॾां मोकिले ॾींदुसि। थैंक यू समी। संजीदा इत्मीनान जो साहु खयों। मां ब्लड अरेंज करे तोसां राब्तो कंदसि। ऐं हुन वधीक कुझु ॻाल्हाइण खां सवाइ फ़ोन बंदि करे छॾियो। सिद्दीकी साहब, मैडम अंसारीअ फाइल स्टडी कंदे साम्हूं वेठल सिद्दीकी साहब ॾांहुं ॾिठो। मौलू मामूली दर्जे जो मुलाज़िम आहे, संदसि केस बि क्लियर आहे। इहो नंढी लेवल ते डिसाइड थी सघियो थिए, पोइ मूंखे हिन मामले में इन्वॉल्व छो कयो वियो? मैडम, अभी हिन मौलूअ खे नंढे लेवल जो ॾोहरी न सम्झो। हिन जी पुठिभराई करण वारा यूनियन जा के अहिड़ा फ़र्द आहिनि जिन जो वास्तो माफ़िया सां हुजण जो शक आहे। पर हिन जो केस स्टडी करण खां पोइ त ईअं थो महसूसु थिए हिन जो वास्तो सिधो संओं कंहिं माफ़िया सां थी नथो सघे, बल्कि हिन खे महज़ इस्तेमालु कयो वियो आहे। सिद्दीकी साहब खन पल खेसि ॾिसंदो रहियो, पोइ चयईं, मैडम, वास्तो सिधी तरह हुजे या अणसिधी तरह, हिन जेके ॾोह कया आहिनि उन्हनि जी सज़ा त क़ानूनी तौर खेसि मिलणु घुरिजे। उन ॾींहुं हूअ घर वई त घर आयल ॿी टपाल सां गॾु समीअ जे तरफ़ खां आयल लिफ़ाफ़ो बि पियो हो। उन ॾकंदड़ हथनि सां लिफ़ाफ़ो खोलियो। अंदरि मौलूअ जी DNA रिपोर्ट हुई, जंहिं मुताबिक़ मौलू ई हिन जो कैफ़ुल वरा हो। हिन खे ईअं लॻो ॼण सालनि खां ॿधल बंदि टुटी पियो। पाणीअ जो हैबितनाक वहिकिरो हिन जी समूरी दुनिया खे गरक कंदो हलियो वियो। इहा हशमत ऐं मर्तबे वारी औरत हिकु कमज़ोर हारायल माउ में बदिलजी वई। धरतीअ ते गोॾनि भर वेही उहा बेअख्तियार रोअण लॻी। उहा राति क़यामत जी राति हुई। सॼी राति पुराणनि यादुनि ऐं साम्हूं आयल तक़दीर जे ख़ौफ़नाक मोड़ जे अहसास हिन खे हिकु पल सुम्हणु न ॾिनो। सुबुह जो जॾहिं हूअ ऑफिस पहुती त पंहिंजा सभु जज़्बात घर में छॾे आई हुई। उहा साॻी उसूल परस्त, ईमानदार ऐं मज़बूत ऑफिसर हुई। अलबत्ता राति जेका क़यामत उन जी निंड फिटाए वई हुई, उन सबबु उन जूं अखियूं सुजल हुयूं। सिद्दीकी साहब मौलूअ जो फाइल संदसि अॻियां रखंदे चयो, मैडम, ही मौलूअ जो फाइल आहे। अॼु अव्हांखे हिन ते पंहिंजो फ़ैसिलो लिखणो आहे। थोरो तरसी चयईं, मौलू ॿाहिरि बीठो आहे, अवी हुकुम ॾियो त अव्हांजे अॻियां पेश कयूं। मैडम अंसारीअ सिद्दीकी साहब ॾांहुं ॾिठो ऐं एतमाद सां भरियल लहजे में चयईं, हिन सां मिलण खां अॻु मां फ़ैसिलो लिखणु थी चाहियां। पोइ हुन फाइल खोलियो ऐं पेन खणी केस जे कागज़नि ते कुझु लिखियो। सही करे फाइल सिद्दीकी साहब ॾांहुं वधाईंदे चयईं, कानून ऐं उसूलनि खे हर शइ ते बालादस्ती आहे। हू ॾोहारी आहे, खेसि कानून जे हवाले कयो वञे। सिद्दीकी साहब फाइल खणी ॿाहिरि हलियो वियो। चंद मिंटनि बाद मौलू अंदरि आयो। खेसि कारे रंग जा कपिड़ा पातल हुया, गिरेबान खुलियल ऐं वार विखरियल। हू फिरणी कुर्सीअ ते वेठल बाशमत ऑफिसयाणी अॻियां अखियूं खणी न सघियो। कंधु हेठि करे संदसि साम्हूं बीठो हो।
संजीदा अंसारी गुंडनि जहिड़े हुले वारे लहीम शहीम मौलूअ जे चहिरे में पंहिंजो मासूम कैफ़ी ॻोल्हण लॻी, जेको हिनखे किथे बि नज़र न आयो। हुन खन पल लाइ अखियूं बंदि कयूं। बंदि अखियुनि जे पुठियां नंढड़े मासूम कैफ़ीअ जा ज़िंदगीअ सां भरपूर टहिकड़ा हुआ। हू अङण में ड्रोड़े रहियो हो ऐं संजीदा खेसि पकड़ण लाइ खिली खिली संदसि कढ ड्रोड़े रही हुई। हिन उन अहसास मां निकिरण न पए चाहियो, पर अॻियां कड़ी हक़ीक़त बीठी हुई। हुन अखियूं खोले मौलूअ ॾांहुं ॾिठो, पोइ पंहिंजी सीट तां उथी होरे होरे हलंदे अची मौलूअ जे अॻियां बीठी। पंहिंजो हथु वधाए संदसि सीने ते रखियईं ऐं गंभीर लहजे में चयईं, तूं त मुंहिंजे वजूद जो हिस्सो आहीं। मूं तुंहिंजे अंदर में पंहिंजी जोति रखी हुई। 20 साल गुज़रण बाद बि मूंखे यकीन हो त तूं किथे न किथे आहीं, ज़िंदा सलामत, ऐं तुंहिंजे सीने में मुंहिंजी जोति बि ज़रूरु ज़िंदा हूंदी। पर तूं उहा जोति विसाए ऊंधाए रस्ते ते निकिरी वहीं। छो कैफ़ी? मौलू हैरान थी खेसि ॾिसण लॻो। उहा मोटी वञी पंहिंजी कुर्सीअ ते वेठी। हुन जे चहिरे तां ममता वारी नरमी ग़ाइब थी वई। साॻी उसूल परस्त ऑफिसर वारो तासुर उभरी आयो। हुन घंटी वॼाए नाइक खे सॾु कयो, चयईं, हिन खे ॿाहिरि वठी वञ। पोइ कुर्सीअ खे फेराए पुठी ॾेई छॾियईं। मौलू, तुंहिंजी मुलाक़ात आई आहे, सिपाहीअ लोही शीखनि वारी दरी खोलींदे चयो। मौलू, जेको तॾे ते लेटियो पियो हो, उथी वेही रहियो। साम्हूं सफ़ेद कपिड़नि में मलबूस मैडम संजीदा अंसारी बीठी हुई। संदसि हिकु हथ में पाणीअ जो ॿारनि वारो थर्मास ऐं ॿिए हथ में पहिरें क्लास जो अंग्रेज़ी जो किताबु हो। हूअ नंढा कदम खणंदी अची संदसि भरिसां बीठी, पोइ झुकी ऐं गोॾनि भर संदसि आॾो वेही रही। अखियुनि मां वहंदड़ लुड़कनि खे लिकाइण लाइ हुन पंहिंजो कंधु सीने ॾांहुं झुकाए छॾियो। मौलूअ ॾिठो, हूअ होरे होरे ॾकी रही हुई। के लम्हा ईअं ई गुज़री विया। पोइ हुन पाण ते काबू पाईंदे कंधु मथे कयो, थर्मास ऐं किताब हेठि रखियो ऐं हथनि जी तिरियुनि सां पंहिंजो चहिरो साफ़ कयो। मौलू हैरत मां खेसि ॾिसी रहियो हो। संजीदा थर्मास जो मथियों कप लाथो, उन में पाणी ओतियो ऐं मौलूअ जे वात ॾांहुं वधाईंदे चयईं, कैफ़ी, तूं 20 साल अॻु मूंखां पाणी घुरियो हो न? तुंहिंजे पीउ पाणी आणण में देरि कई त तूं उञायल ई हलियो वहीं। तुंहिंजी उहा उञ मुंहिंजे सीने में रुञ बणिजी तरसी पई आहे। अचु, इहा उञ पूरी कर, पाणी पी। मौलूअ खे हैरत मां ॾिसंदे खांसि नंढड़ो कप वठी पाणी पीतो ऐं कप ख़ाली करे ॾांसि वधायईं ऐं चयईं, मैडम, मां कैफ़ी न पर मौलू आहियां। तूं मौलू नाहीं। संजीदा पंहिंजा अछा उजरा हथ संदसि खरनि गलनि ते रखंदे चयो, तूं त कैफ़ुल वारा अंसारी आहीं, तोखे मौलू कंहिं करे छॾियो? मौलू हैरत मां खेसि ॾिसी रहियो हो। हूअ संदसि चहिरे ऐं वारनि ते हथु घुमाए रही हुई ऐं संदसि अखियुनि मां वहंदड़ लुड़क संदसि गिरेबान खे आलो करे रहिया हुआ। कुझु देरि खां पोइ हुन पंहिंजा लुड़क साफ़ कया, पाण ते काबू पातो ऐं पोइ अंग्रेज़ी जो किताबु खोले ॾांसि वधायईं। कैफ़ी, ॾिस, तूं हेसी ताईं पढ़ियो हो न? हुन हिकु सिफ़े ते आङुर रखंदे चयो, जंहिं ते टीचर जी सही सां गॾु 20 साल अॻु जी तारीख़ पयल हुई। मौलू परेशान थी खेसि ॾिसण लॻो। हूअ खेसि परेशान ॾिसी आलिन अखियुनि सां मुरकी ऐं चयईं, तूं परेशान छो थो थीं? घणी देरि थी वई आहे उन करे? पोइ कंधु धूणींदे चयईं, परवाह नाहे, असां उतां खां ई शुरू कंदासीं जिते छॾियो होसीं।